नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदड़ कुछ ॾींहं अॻु नसीराबाद में क़त्ल थी वियल अरसलान अबड़ो जा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ सिंध अबड़ा यूथ विंग वेलफेयर एसोसिएशन पारां अयाज अबड़ो, मंसूर अबड़ो, उबैद अबड़ो, गुलजार अबड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतजाज कंदड़नि चयो त कुछ ॾींहं अॻु अरसलान अबड़ो खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। पुलिस हिन महिल ताईं कातिलनि खे गिरफ्तार न करे सघी है, जंहिं करे पूरी सिंध जी अबड़ा बिरादरी जे माण्हुनि में सख्त ताव पकड़ियल आहे। हिननि चयो त पुलिस कातिलनि खे गिरफ्तार करण बदिरां थाणे ते आराम करे रही है। पुलिस पारां कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ एहतजाज कया पिया वञनि पर पुलिस कातिलनि खे गिरफ्तार न पई करे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG सिंध समेत वस वारनि खां मुतालबो कयो त अरसलान अबड़ो जे कातिलनि खे गिरफ्तार कयो वञे, ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।